लाहौर में जलसे के खिताब कंदे पाकिस्तानी अवामी तहरीक जे सरबराह ताहिर कादरी चयो त मॉडल टाउन जा शहीद पूरी क़ौम जो औलाद आहिनि। हुनजो त पुरअमन एहतजाज सां हुक्मराननि जे मथे ते जुइम नथी चुरे। संदसि चवणो त अमन पसंदी खे कमज़ोरी न सम्झियो वञे, हू शहीदनि जे रत जो बदिलो वठणु ॼाणनि था। ताहिर कादरी चयो त हुन जाती उमराह जो बि सोचियो हो, जेकॾहिं हू कारकुननि खे छूट ॾिए त शरीफ़ भाइर जाती उमराह खां पेर बि ॿाहिरि न रखी सघंदा। हुन चयो त हुननि बदअमनी पखेड़ण जो फ़ैसिलो कॾहिं बि नाहे कयो ऐं हू मुस्तक़बिल में बि ईअं न कंदा। PAT सरबराह ताहिर कादरी चयो त हू हाणे को बि फ़ैसिलो अकेले सिर न कंदो, पर समूरनि पार्टियुनि खे गॾु खणी हलंदो ऐं 2 ॾींहनि अंदरि ईंदड़ तारीख़ जो ऐलान कयो वेंदो। 2 दिन के अंदर हमारी मीटिंग हो रही है, मुलाकात, इधर भी मुलाकात हो रही है, 2 दिन के अंदर अंदर। उन खां अॻु लाहौर में जलसे खे खिताब कंदे ताहिर कादरी चयो त सभिनी जी गॾु थियण में संदसि को कमाल नाहे, उहो कमाल मॉडल टाउन जे शहीदनि जे कुर्बानियुनि ऐं उन्हनि मासूम ॿारनि ऐं ॿारड़ियुनि जो आहे जंहिंजी हिफ़ाज़त लाइ हू गॾु थिया आहिनि। हुन चयो त सभिनी खे गॾु करण जो मक़सदु पंहिंजी ज़ात लाइ कुझु हासिलु करणु न, पर सुतल शऊर खे जाॻाइणु ऐं ख़ामोश माण्हुनि जो आवाज़ बणजणु आहे। कि ये सोई हुई कौम जाग उठे, इसका शऊर अंगड़ाई ले, इस कमजोरों को ताकत मिले, बेआवाज़ों को आवाज मिले। संदसि चवणो त इंसानी हक़नि खे चिथियो ऐं क़ौमी दौलत खे फुरियो पियो वञे। हू अदलिया खे आज़ादु रखण ऐं मज़लूमनि खे इंसाफ़ ॾियारण तोड़े मुल्क खे बग़ैरनि खां बचाइण लाइ गॾु थिया आहिनि। ताहिर कादरी चयो त हू अमुन ख़राब करणु नथा चाहिनि, कानून हथनि में खणनि हा त सान्या बर्दाश्त न कनि हा ऐं शरीफ़ भाइर जाती उमराह मां पेर बि ॿाहिरि कढण जी ज़रूरत न कनि हा। पाकिस्तान अवामी तहरीक जे सरबराह चयो त भॼन राह करणु संदनि आदत नाहे, हू सल्तनत शरीफ़ा जे ॾोह ख़िलाफ़ गॾु थिया आहिनि, आइन न पर सल्तनत शरीफ़ा जो ख़ात्मो चाहिनि था। ताहिर कादरी चयो त हिकु भाउ खे अदलिया नाल कयो ऐं ॿिए 14 बेॾियुनि ते फायरिंग कराई, सिपाही आंदा विया, आईजी ताईं मुक़ररियूं ऐं बदिलियूं संदनि हथनि में आहिनि। हुन चयो त दुनिया में का बि अहिड़ी सियासी पार्टी नाहे जंहिंजो नालो कंहिं शख़्स जे नाले ते हुजे। छा पाकिस्तान सल्तनत शरीफ़ा जे फ़ौरन लाइ ठहियो हो? ताहिर कादरी चयो त एहतजाज जे पहिरें सेशन जी अॻुवाणी अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं ॿिए जी PTI सरबराह इमरान ख़ान कई।